वेलकम बैक नाज़रीन। नवाके बुलेटिन में भलीकार सुन था। बुलेटिन जो आगाज़ का दासिन खबर साथ सिंध असेंबली में आईनी बेंचेस की जोड़जक वारो ठहराव इत्तफाक़ी राय से मंजूर किया वियो आहे। आईनी बेंचेस की जोड़जक वारो ठहराव घरू वज़ीर ज़ियाउल हसन अंजार असेंबली में पेश किया। आईनी बेंचेस की जोड़जक वारे ठहराव के 123 मेंबरन हिमायत और 4 मेंबरन मुखालफत कई। ठहराव के मुखालिफ़त कंदड़न में एक जमायत इस्लामी और 3 PTI जा मेंबर शामिल हैं। अवां आगाह कयूं पिया सिंध असेंबली में आईनी बेंचेस के जोड़जक वारो ठहराव इत्तफाक़ी राय से मंजूर किया वियो आहे। आईनी बेंचेस की जोड़जक वारो ठहराव घरू वज़ीर ज़ियाउल हसन अंजार असेंबली में पेश किया। आईनी बेंचेस के जोड़जक वारे ठहराव की 123 मेंबरन हिमायत कई और 4 मेंबरन मुखालिफ़त कई। ठहराव की मुखालिफ़त कंदड़न में एक जमायत इस्लामी और 3 PTI जा मेंबर्स शामिल हैं। खबर आवाज़ शेयर कई पिया। सिंध असेंबली में आईनी बेंचेस की जोड़जक वारो ठहराव इत्तफाक़ी राय से मंजूर थियो आहे। आईनी बेंचेस की जोड़जक वारो ठहराव घरू वज़ीर ज़ियाउल हसन अंजार असेंबली में पेश किया। आईनी बेंचेस की जोड़जक वारे ठहराव में 123 मेंबरन हिमायत और 4 मेंबरन मुखालिफत कई। ठहराव की मुखालिफत कंदड़न में एक जमात इस्लामी और 3 PTI जा मेंबर शामिल हैं। सिंध असेंबली में आईनी बेंचेस की जोड़जक वारो ठहराव इत्तफाक़ी राय से मंजूर किया वियो आहे। आईनी बेंचेस की जोड़जक वारो ठहराव घरू वज़ीर ज़ियाउल हसन अंजार असेंबली में पेश किया आहे। आईनी बेंचेस की जोड़जक वारे ठहराव की 123 मेंबरन हिमायत कई और 4 मेंबरन मुखालिफत कई। ठहराव की मुखालिफत कंदड़न में एक जमायत इस्लामी और 3 PTI जा मेंबर शामिल हैं। सिंध असेंबली में आईनी बेंचेस की जोड़जक वारो ठहराव इत्तफाक़ी राय से मंजूर किया वियो आहे। अवां आगाह कई पिया। आईनी बेंचेस की जोड़जक वारो ठहराव घरू वज़ीर ज़ियाउल हसन अंजार असेंबली में पेश किया। आईनी बेंचेस की जोड़जक वारे ठहराव के 123 मेंबरन हिमायत और 4 मेंबरन मुखालिफत कई। ठहराव की मुखालिफत कंदड़न में एक जमायत इस्लामी और 3 PTI जा मेंबर्स शामिल हैं। तफसील मालूम चीफ रिपोर्टर कराची शबीर लाशारी खान। जी शबीर, वधिक आगाह कजो। जी बिल्कुल। सिंध असेंबली में सिंध हाई कोर्ट में आईनी बेंचेस के क़याम वारो ठहराव जेको आहे उहो अक्सरियत सां मंज़ूर कयो वियो आहे। सूबाई पार्लियामानी वज़ीर ज़ियाउल अंजार ठहराव पेश कयो त डिप्टी स्पीकर पारां मेंबरनि खे उथी बि ठहराव पेश करण जी हिमायत लाइ चयो वियो, जंहिंमें हिकु ऐवान में मौजूदु 127 मां 126 मेंबर ऐवान में ठहराव पेश करण जी हिमायत में वोट ॾिनो। उन खां पोइ जॾहिं ऐवान में ठहराव पेश कयो वियो त डिप्टी स्पीकर हिकु दफ़ो ॿीहर मेंबरनि खे वोटिंग कराई, जंहिंमें ऐवान में मौजूदु 127 मां 123 मेंबरनि ठहराव पास करण जी हिमायत में वोट ॾिनो, जॾहिं त 4 मेंबरनि ठहराव जी मुखालफ़त में वोट कयो। तंहिंखां पोइ ठहराव जेको आहे उहो अक्सरियत सां मंज़ूर कयो वियो। इन ठहराव मंज़ूर थियण खां पोइ सिंध हाई कोर्ट में 6वीं आईनी तरमीम जे पास थियण खां पोइ जेका आहे आईनी बेंच जेको आहे उहो क़याम थी सघंदो। उन मौक़े ते वॾे वज़ीर सैयद मुनाज़िर शाह जो चवणु हो त हिन ठहराव जे लाइ अॻुवाट ई जेको आहे सिंध असेंबली जे रूल्स प्रोसीजर में तब्दीली कई वई हुई ऐं हीउ कानून जेको आहे सूबाई अदालतुनि में तॾहिं लागू थींदो जॾहिं सिंध असेंबली मां ठहराव पास कयो वेंदो। संदसि चवणु हो त 6वीं आईनी तरमीम खे PTI बि तस्लीम कयो आहे, छाकाणि त GC में PTI पंहिंजा 2 मेंबर ॾिना आहिनि, जंहिंखां पोइ इहो जेको आहे प्रूफ थी वियो आहे त PTI बि 6वीं आईनी तरमीम खे तस्लीम कयो आहे। ठहराव जेको आहे उहो सिंध असेंबली मां अक्सरियत सां मंज़ूर कयो वियो आहे, जंहिंखां पोइ डिप्टी स्पीकर सिंध असेंबली जो इजलास अणॼाणायल मुदे ताईं मुलतवी करे छॾियो आहे। ठीक है, मेहरबानी शबीर। अवां आगाह